कराची ओभर खां रिपोर्ट कर रहा है अब्दुल गफ्फार भुट्टो। कराची सफुरा रोड ते गटरन जो गंदो पानी पीअण खिलाफ रहवासियों तरफां सफुरा टाउन चेयरमैन राशिद खासकेली, म्यूनिसिपल कमिश्नर इम्तियाज मगसी, UC4 जे चेयरमैन बशीर खासकेली खिलाफ सफुरा रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते एहतजाज कंदड़ हालार छुटो, रमज़ान कबोल, राहील पंवर, नासिर अली ऐं ॿियनि दाहींदे चयो त गुज़िरियल 3 महीननि खां वधीक अरसो गुज़री चुको आहे। सफुरा रोड ते गटरन जो पानी बीठल आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त जंहिं रोड ते पानी बीठल आहे उन जे भरिसां 3 वॾियूं इस्पतालूं, मेमण इस्पताल, डाउ इस्पताल ऐं किरण इस्पताल आहिनि। मगर सफुरा टाउन चेयरमैन राशिद खासकेली, म्यूनिसिपल कमिश्नर इम्तियाज़ मगसी ऐं UC4 जे चेयरमैन बशीर खासकेली मुसलसल एहतजाजनि शिकायतुनि बावजूदि गंदे पाणी जे निकाल लाइ को बि नोटिस न वरितो आहे। होॾां UC5 जो जमात इस्लामी जो चेयरमैन नोमान इलियास मुज़ाहिरे वटि पहुची एहतजाज ख़तमु करायो। उन मौके ते UC5 जे चेयरमैन नोमान इलियास साहबिन सां ॻाल्हाईंदे चयो त सफुरा रोड ते बीठल पाणी UC4 में अचे थो, मगर सम्झ में नथो अचे त सफुरा टाउन चेयरमैन राशिद खासकेली, UC4 जो चेयरमैन बशीर खासकेली गुज़िरियल 3 महीननि खां रोड ते बीठल पाणी निकाल करण लाइ आख़िर छो को नोटिस न वरितो आहे। हुन चयो त शहरनि खे तकलीफ़ में ॾिसी नथा सघूं। ॼाणायल मसइलो हल करण लाइ वाटर एंड सिवरेज जे चीफ इंजीनियर सां राब्तो कयो आहे, जिन मसइलो हल कराए ॾियण जी ख़ातिरी कराई आहे। हुन चयो त जेकॾहिं सिंध सरकार लाॻापियल अख़्तियारनि मसइलो हल न कयो त जमात इस्लामी मुख़ैर हज़रात खां मदद वठी ही मसइलो हल कराईंदी।